नाज़िम पीर वसण वेझो स्कूली इमारत ज़बून हाली जो शिकार है। तफ़सील ॿुधाए रहियो आहे फयाज़ ज़रदारी। जी नाज़रीन, इन वक्त असां पीर वसण भरिसां बॉयज़ प्राइमरी स्कूल फतेह मोहम्मद ज़रदारी में मौजूद आहियूं, जेको स्कूल ज़बून हाल बणियल आहे ऐं जेके उन जी इमारत आहे उहा बि तमामु कमज़ोर थी वई आहे ऐं उन जा छतनि जा जेके चापड़ आहिनि उहे बि भितनि जा चापड़ उहे बि किरनि था ऐं फर्नीचर जी खोट तमामु घणी थी वई आहे। उन हवाले सां ॻोठाणनि उस्तादनि ऐं शागिर्दनि एहतिजाज कयो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हिननि जो छा चवणु आहे। तव्हां हिन स्कूल गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल फतेह मोहम्मद ज़रदारी जो हेडमास्टर आहियां ऐं आला हुकाम खे आला अमलदारनि खे इहा पुरज़ोर ऐं मुतालबो थो कयां ॻोठाणनि सां समेत त हिन स्कूल जी छित जा भित जा चापड़ किरी रहिया आहिनि ऐं स्कूल तमामु ज़बून हाल में आहे ऐं हीअ स्कूल हिन स्कूल जी बिल्डिंग कंहिं न कंहिं वक़्तु धमाके सां किरी सघे थी। उन करे ॿारनि खे जानी ऐं माली नुक़सानु थी सघे थो ऐं हिन स्कूल में फर्नीचर जी बि सख़्तु खोट आहे ऐं ॿार नंढड़ा मासूम ज़मीन ते हेठि तालीम पिराए रहिया आहिनि। बिराए महिरबानी करे हिन स्कूल खे जल्द खां जल्द बिल्डिंग ॾिनी वञे। गवर्नमेंट फतेह मोहम्मद ज़रदारी में तमामु पोजीशन तमामु ख़राब आहे। स्कूल जी छित भी स्कूल जी ज़बून हालत में आहे, चौदीवारी न आहे, बाथरूम न आहिनि ऐं जेके बि सहूलतूं आहिनि ॿारनि जे लाइ तमामु कोन्हनि क्यूं ऐं फर्नीचर भी न आहे। असां ॻोठ वारा जेके भी पुरजोश एहतिजाज कयूं था त महिरबानी करे हुकूमत खे अपील आहे त हिन ॻोठ वारनि जी अपील ॿुधनि। स्कूल ज़बून हालत में सॼी बिल्डिंग ज़बून हालत में लॻी पई आहे। हिन में का बि फैसिलिटीज़ न आहे। ॿारनि जे लाइ पढ़ाई जे लाइ को बि फैसिलिटी न आहे। वॉशरूम न आहे, पीअण जो पाणी न आहे ऐं असां पुरज़ोर अपील था कयूं साईं सरदार शाह खे त असांखे ई बिल्डिंग न्यू सिर ठाराए ॾिनी वञे। असांजे ॻोठ जे स्कूल में जेका चौदीवारी आहे उहा बि न आहे त बराए महिरबानी करे असांजे स्कूल खे चौदीवारी ॾिनी वञे ऐं असांजे स्कूल में नलके जी बि का सहूलियत न आहे, पाणी जी का बि सहूलियत न आहे। ॿार किथां पाणी पीअनि। कैमरामैन अली अकबर सां फयाज़ अली ज़रदारी, KTN न्यूज़ पीर वसण।